नाज़रीन, ठकराटो में गोश्त, मच्छी ऐं मुर्गी जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। ग़रीब अवाम पेट पालण लाइ परेशान। रेट लिस्टूं मुक़रर करे हथरादू अघनि ते कंट्रोल करण जी घुर कई वई आहे। रिपोर्टर एलियास मोहतम मौजूब ठकराटो में शबे बारात जे मौक़े ते गोश्त, मच्छी ऐं मुर्गी जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। मुर्गी 750 रुपया किलो, मच्छी 450 रुपया किलो ऐं गोश्त 700 रुपयनि ते हलण लॻो। किरियाना दुकानदार पिणु आम वापारियुनि जूं शयूं महांगियूं करे छॾियूं आहिनि। होॾा दुकानदारनि जो चवणु आहे त असां इंतिज़ामिया खे रोज़ाने बुनियाद ते भथो ॾींदा आहियूं, पोइ रेट लिस्टूं कहिड़ियूं। हितां जे शेरिन सद्दाम हुसैन मंगरियो, गुलहसन बलोच, फरमान अली मंगरियो, मुजीबुर रहमान दायो, सनल्ला मोहतम, फयाज़ हुसैन मोहतम ऐं ॿियनि दाहींदे चयो त हितां जे दुकानदारनि ऐं सब्ज़ी मार्केटनि वारनि पंहिंजा मनपसंद रेट मुक़रर करे ग़रीब अवाम जो पेट पालण बि मुश्किल करे छॾियो आहे। तोड़े जो दाल, खंड, घी, आम वापे जी शयुनि जा अघ बि इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि हथरादू मुक़रर थियल आहिनि। हुननि मुख़्तियारकार पनो आकल ऐं असिस्टेंट कमिश्नर खां मुतालबो कयो आहे त ठकराटो में रोज़ानी बुनियाद ते रेट लिस्टूं मुक़रर करायूं वञनि त जीअं हथरादू महांगाई ख़तम थी सघे।